अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाँ यहाँ कुलसूम तानी से रहा मुझे यूट्यूब चैनल ज़ारा कुलसूम की दुनिया अज वरी हाज़िर थी चुका आहियूं हिकु न्यू वीडियो सां गॾु। उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजी अॼु वीडियो बि पसंदि अचे लाइक शेयर ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, बेल आइकन प्रेस कंदा ताकि मुंहिंजी हर न्यू वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। अॼु वरी इंतख़ाब कयो आहे वाहिद रज़ा जी, इलाही सुठी मज़ेदार वीडियो आहे सर वाहिद रज़ा सर खां सोहराब सूमरो सां। सो मज़ो ईंदो तव्हांखे, इलाही इंजॉय कंदव तव्हां। अची करे वीडियो गॾिजी था ॾिसूं, स्टार था कयूं, इंजॉय था कयूं। तव्हांजो ज़्यादा टाइम कोन थी वठां छो जो रोज़ु तव्हांजो इलाही टाइम वठी छॾिया आहिनि। अॼु मूंखे थोरो तबियत मुंहिंजी सही कोन्हे, थोरी तबियत ख़राबु आहे, सो इन करे बसि ज़्यादा ॻाल्हाए कोन थी सघां, गलो ख़राबु आहे। सो इन करे अचो गॾिजी था ॾिसूं, इंजॉय था कयूं अॼु जी वीडियो। वालेकुम सलाम। क्या हाल आहे? हेरा हेरा शुक्र आहे। कारे भला तकड़ में वञूं पिया, कमु हुयो छा को? थोरो या मसला चवण आया हूं हिते। वॾा मसला आहिनि? ॻोठो आहे, को संग जो मसलो, को गाह जो मसलो, हज़ार मसला ॾाढियूं वेराजूं चवनि अचां अची। नालो छा आहे साईं तव्हांजो? नूरो कूड़ो? नूरो 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 नोलो? अरे नूरो अच्छा, नून जबर न रोवारो। नून जबर न रेवारो? हा इहो त नरो थी वियो न साईं। पोइ इहो छो न नूरो। अच्छा, हा लोड़ो लताड़े आया? चो लोड़ो लताड़े आया हूं। मां तो कराची आयो आहियां कम सां, थोरो मसलो तूं कहिड़ी? मां बि साईं हिते रहंदो आहियां पाड़े में। हा तव्हां ते लठ खई आहे? लठ साईं हथियार आहे पंहिंजो, कोटो बिलो न भौंकंदो न। अच्छा हा हा न त हालात ख़राब लॻा पिया आहिनि। हेॾे भला कीअं आया हो कराचीअ? कराची पंहिंजो सहारा छो न त न अचूं था, आया हूं घुमण भाई अला मालिक आहे। अच्छा, माना छा ते आहियो तव्हां? उतां आहे बस ते। बस ते? हा कहिड़ी लोह वारी? न प्लास्टिक वारी रांदी को कोन हूंदो आहे, बसि ॿारनि वारी। तूं त लॻे जो पढ़ियल लिखियल लोह जी न, बाक़ी काठी जो थींदो आहे बसि। अच्छा, मां वरी सम्झुमि शायदि तव्हां रेल ते आया। पोइ रेल बि त लोह जो आहे न ठहे। मां चयो त मां बस ते आहियां। तव्हां बस ते आया? हा बस जे मथां वेही आया? बाबा मथां छो वेहंदुसि, परे खां आया हूं, छो मथां छो वेहंदो? बस जे अंदरि वेठो हुउसि, मां को किरायो न ॾिनो छा? सीट ते वेठा हुयो? बाक़ी हेठि वेठो हुउसि। किरायो घणो भरियो? किरायो घणो भरे? असुल को ढंग जी ॻाल्हि नथो करे सफ़ा। या मुफ़्त में कोई खणी आयो ड्राइवर? छिटो न करे, हर बार चाणो थी अकल वारो ॻाल्हि कर। हर भेड़ो कंदे मां अॻे असांजा रत सड़िया पिया आहिनि। अच्छा, रत सड़िया पिया आहिनि? वाह, वेहा आहिनि न माण्हू हिते, वेहा आहिनि। माण्हू विड़िया आहिनि? हा मां बि हिकिड़नि खे दॿिया आहिनि, लथा मथे में शादी जो मां चवां। छो, कहिड़ी ॻाल्हि ते? मसलो हुयो बसि छॾ हिन ॻाल्हि खे, मां थोरो वञा थो कम सां। साईं बीहो त साईं, ॻाल्हि त ॿुधो। छा? कहिड़ो ज़रूरी कमु आहे छा? यार आहे कमु त आहे न, बाक़ी छाजे लाइ थो वटां रुलंदो? अच्छा, हेॾे छाजे लाइ थो कमु आहे न? माना रुलंदा बि आहियो? यार जॾहिं छांजो कमु पवंदो आहे या कमु न थींदो आहे त पोइ रुलणो पवंदो आहे, इहो कहिड़ो वॾो ॻाल्हि आहे? अच्छा हा अच्छा परिया कारा केरु साईं? कारो त न आहियां मां साईं। हाणे बाबा तुंहिंजो कमु त ॿुधा न, मूंखे वञण जे बस निकिरी वेंदो विंदसि। बस काॾे निकिरी वेंदी साईं? बस भाई होॾे वञिणो आहे पोइते। पोइते या अॻिते? अरे बाबा होॾे ॾाढा आयोसि न, हुन पा गुलशन हदीद आया त हेॾो हुयो न साईं? अया हेॾा त हेॾा हीअं वेंदसि न। हेॾो हीअं छो था वञो? पाणा पटे पोइ जाॾे वञा तोखे छा आहे? मां इहो को पुछां कि कम सां वञो पिया त मां तव्हांजी मदद कयां? कहिड़ो मदद कंदई? संग जो ज़रूरत आहे अथई? संग खपे? हा जीअं चओ पियो तव्हां, चौपेरी आहे, कलर बि भलो अथसि। हेठो तुई छा?
मां मोट पर हम पंहिंजे घोट जो चङो चौपे छॾा कंदसि न आहे त बस न आए तो मोट पर तो खानी आ थोड़ी मां तो छॾे मथो ख़राब न कर संग खपे न सही हम कम न घुरजे या कजू चला थोड़ी पढ़ा पटे मां तूं चवा ॿियो को हुजे मां पंहिंजो हुते हुजां घोट में मारियां कंहिंखे आवाज़ टेस्टी लॻा पियूं आवाज़ भलो अथसि तो छॾ संग न कर छा हिकिड़ो आवाज़ चौपेरी खणी वञो संग किराए तव्हांखे हर कोई माण्हू घर किराए ते बि ॾींदो ईअं छड़े खे न ॾींदव मां हिकिड़ो ॻाल्हि ॿुध मुंहिंजो मिट माइट को हिते को वेझो न आहे न त वॾो गंद कयईं आहे मां सां न कर देख छॾ वञण दे मूंखे गंद बि कंदा बाळां बचे खा खजो खेतो कयोसि मां खे जो करण से तूं ऑटो करी बजी जान छॾा अच्छा जी कीअं लॻी तव्हांखे अॼु जी वीडियो हुई न फन सां भरपूर मज़ेदार सो ॻोठ वारनि सां कर पंगो न वठे पंगो वरितो त इहो ई हाल थी वेंदा सो हुई न फन सां भरपूर सो जी अॼु जे लाइ एतिरो इंशाल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में पंहिंजनि प्यारनि जो रखिणो आहे ख़्यालु मूंखे रखिणो आहे दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़।